याद रखो पेज घटो दरण सां तव्हांजी इज़त में तव्हांजी शान में तव्हांजी क़दर में का भी कमी नहीं, का भी उन में कमी नहीं। तो साहब या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या रसूलुल्लाह मदीने वाला ताजदार, या रसूलुल्लाह मां सभिनि सां सुलह रहमी रखां थो, तभी माण्हू सां कता तालुक रखां थो, माण्हू सां प्यार सां पेश अचां थो, उन्हनि सां मोहब्बत कयां थो, नरमी रखां थो। या रसूलुल्लाह तभी मूंसां कता तालुक थे चाहे। या रसूलुल्लाह मां जेके कुझु ॼाण थो उहो मूंखे उन शइ खां महरूम था कनि, मां उन्हनि जी मदद कयां वो मूंखे मालूम था कनि। या रसूलुल्लाह मां जंहिंजी इज़त थो कयां वो मूंखे बेइज़्ज़तो था कनि। या रसूलुल्लाह छा मां बि ईअं कयां? वॾो सुवाल आहे न। इहो असांजो माशरो अथव, असांजे माशरे में बि ईअं राइज आहे, जेके तव्हां थोरी इज़त ॾींदव न उहो चवंदो त ॿिया किरल आहे, हे त ॿिया कीअं आम माण्हू इज़त ॾींदव उहो तव्हांखे करे ॾींदो, कंहिंजी मदद कंदव न उहो चवंदो हिन गंज आहे, हिनखे मां मदद कयां, मुरादो तव्हां दुश्मन बणिजी वियो। ऐं जंहिंसां तव्हां रिश्ता जोड़ण जी कोशिशि कंदो उहो माण्हू मरे थी वियो, पोइ तव्हां कता तालुक करे छॾियो। उदाहरण खणी आया, या रसूल हाणे मां छा कयां? या रसूल मां बि ईअं ई कयां? छा मदीने वारा साईं लफ़्ज़ पाण मदीने वारा साईं पाण फरमायो त तूं सुलह रखंदो अचु, जेके जेके तोखे आदत हुन जो भाई रखंदो अचु ऐं तूं उन्हनि खां अनमोल बणिजे। छा लफ़्ज़ आहे, छा हुस्न आहे लफ़्ज़नि जो। पाण फरमाइनि था तूं हुन खां निरालो बणिजी वञ, हुन खां अलॻि थलॻि बणिजी वञ, हो छो त तोसां कता तालुकी कर, तूं सुलह रहमी कर, हो हुनखे महरूम कर, तूं हुनखे अता कर, हो तोखे इज़त घटाए तूं हुनखे इज़त ॾे। पाण फरमाए तूं हुन खां अनमोल बणिजी वञ। मदीने वारा साईं पाण फरमायो तशरीह हुज़ूर फरमायो ईअं इहो अमल कंदो वेंदे अल्लाह ताला जी मदद तोसां शामिल हाल, अल्लाह ताला जी मदद तोसां शामिल हाल आहे। तूं अकेलो न थींदे, कॾहिं बि अकेलो दुनिया तोखे अकेलो करे वेंदो, तुंहिंजा रिश्तेदार तोखे अकेलो करे वेंदो, दोस्त अहबाब तोखे अकेला करे वेंदा, पर हा अल्लाह ताला जी ज़ात तोखे न छॾींदी। मुंहिंजा त सुलह रहमी जी आदत कता तालुक खां बचंदा अचो। इहे शयूं आहिनि जेके अल्लाह ताला खां दूर कर। यादि रखो अगरि अल्लाह ताला जी रहमत असां खां दूर थी वञे त असां में छा बचो? न असांखे नमाज़नि में सुकून ईंदो, न क़ुर पाक पढ़ण में सुकून ईंदो, न दुरूद पाक पढ़ण में असांखे को लज़त महसूस थींदी, न असांखे नेकी करण में को मज़ो ईंदो। मुंहिंजा त पोइ गुनाहनि में ग़लति शइ ॾिसंदो मज़ो अचंदो, लुत्फ़ अचंदो, कंहिंखे ॻाल्हि ॾींदो त पाण ख़ुशि थींदो, यार वाह कमु करे ॿियनि खे ॿुधाईंदो मां व्यस्तो करे आयो, मां फलाणे खे चौक में बि तस्लीम करे आयो, मां फलाणे खे बादर हणी आयो आहियां, अञा वञी पंहिंजे गुनाह जेको कयो अथई उहो जोश सां ॿुधाईंदो, पुर जोश करे ॿुधाईंदो, पहाड़ खे बहादुर सम्झाईंदो, मां बहादुर फलाणे खे बादर हणी आयो आहियां। अल्लाह ताला जॾहिं रहमत